तोशाखाना केस में सज़ा ख़िलाफ़ पीटीआई चेयरमैन जी अपील ते ॿुधणी अॼु थींदी। इस्लामाबाद हाई कोर्ट में तोशाखाना केस में पीटीआई चेयरमैन जी अपील ते ॿुधणी अॼु थींदी। चीफ जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस तारिक महमूद जहांगीर बेंच जो हिस्सो हूंदा। अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। तोशाखाना केस में सज़ा ख़िलाफ़ पीटीआई चेयरमैन जी अपील ते ॿुधणी अॼु थींदी। अव्हांखे ॿुधायूं त इस्लामाबाद हाई कोर्ट में तोशाखाना केस में पीटीआई चेयरमैन जी अपील ते अॼु ॿुधणी कई वेंदी, जॾहिं त चीफ जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस तारिक महमूद जहांगीर बेंच जो हिस्सो हूंदा। अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। तोशाखाना केस में सज़ा ख़िलाफ़ पीटीआई चेयरमैन जी अपील ते ॿुधणी अॼु थींदी। इस्लामाबाद हाई कोर्ट में तोशाखाना केस में पीटीआई चेयरमैन जी अपील ते ॿुधणी अॼु थींदी। चीफ जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस तारिक महमूद जहांगीर बेंच जो हिस्सो हूंदा। अहम ख़बर खां खे आगाह करे रहिया आहियूं। तोशाखाना केस में सज़ा ख़िलाफ़ पीटीआई चेयरमैन जी अपील ते ॿुधणी अॼु थींदी। तोशाखाना केस में सज़ा ख़िलाफ़ पीटीआई चेयरमैन जी अपील ते अॼु ॿुधणी थींदी। अहम ख़बर खे ॾियूं पिया। इस्लामाबाद हाई कोर्ट में तोशाखाना केस में पीटीआई चेयरमैन जी अपील ते ॿुधणी अॼु थींदी। चीफ जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस तारिक महमूद जहांगीर बेंच जो हिस्सो हूंदा। तोशाखाना केस में सज़ा ख़िलाफ़ पीटीआई चेयरमैन जी अपील ते अॼु ॿुधणी थींदी। इस्लामाबाद हाई कोर्ट में तोशाखाना केस में पीटीआई चेयरमैन जी अपील ते अॼु ॿुधणी कई वेंदी। चीफ जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस तारिक महमूद जहांगीर बेंच जो हिस्सो हूंदा।